इन क़ौम वारनि खे जिन खे दावत ॾिनी वई, इन दावत वारनि फ़िरौन वारनि असांजी आयतुनि खे कूड़ो कयो ऐं इनकार करे वेही रहिया अल्लाह पाक जे हुक्मनि जो। अल्लाह फरमाए त क़ाल अजितना लितुख़रिजना मिन अर्दिना बिसिहरिका या मूसा। फ़िरौन वारनि अची करे इहा ॻाल्हि कई त ए मूसा तूं असां वटि इन जे करे आहीं लितुख़रिजना ताकी तूं असांखे असांजे ज़मीन मां कढे, बेसिहरिका या मूसा पंहिंजे जादूअ जे ज़रिए सां ए मूसा, बजाए इन जे जो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां इल्मी उन सां बहस करे या उन सां ॻाल्हियूं करे त बाबा कहिड़ी तरह तूं अल्लाह जी दावत थो ॾे, कहिड़ी तरह तूं जेको आहे असांखे इन माबूदनि जे बातिल माबूदनि जी इबादत खां झले थो, कहिड़ी तरह तूं असांजे ज़ुल्म खे नाइंसाफ़ी चवे थो। इहो आहे हिकिड़ो उनजो दलील बाज़ी करणु, बजाए इन जे जो दलीलनि जी ज़बान ॻाल्हाए सिधो सओं उन हिकिड़े तरफ़ खां, यानी जहिड़ी तरह बातिल जो हमेशह कमु ई इहो हूंदो आहे त जॾहिं कंहिं ॻाल्हि में फासंदो त बजाए उन ॻाल्हि ते ॻाल्हि करण जे या बहस करण जे ॻाल्हि वञी ॿी वञी कुंड वञी वठंदो, बजाए इन जे जो जेकॾहिं हिन सां मामिलो हुजे कर्ज़ जो त हाणे बजाए इन जे उन सां कर्ज़ ते ॻाल्हायां रहंदो वञी करे ॿी कुंड वठंदुसि, उनखे वञी करे चवंदुसि हे अहिड़ो आहे, हे अहिड़ो आहे, हे ख़राबु आहे, फलाणो आहे, टीरा। अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम हणी करे माण्हू अॻिले जी शख़्सियत जे मथां डैमेज करण जी कोशिशि कंदो। जहिड़ी तरह अवां जेकॾहिं मुस्लमान आहियो, मुवाहिद आहियो, अवां जेकॾहिं तौहीद ते ॼमियल आहियो त हाणे जेको क़ुर जो मुख़ालिफ़ हूंदो या अल्लाह जी वादानियत जो मुख़ालिफ़ हूंदो, बजाए इन जे जो उहो तव्हां सां इन ॻाल्हि ते दलील बाज़ी करे त बाबा तव्हां ख़ालिस अल्लाह खे सॼो था, छो क़ुर चयो अहिड़े अहिड़े क़िस्म जा मिसाल जीअं अक़ली मिसाल ॾियो, बाबा तव्हां असांखे पैदा अल्लाह कयो, हिन ज़मीन आसमान खे अल्लाह पैदा करणु फरमायो, असांजो ख़ालिक मालिक अल्लाह, राज़िक अल्लाह, अल्लाह खां सवाइ जिन लकड़नि खे या जिन बातिल माबूदनि खे तव्हां सॼो था उन्हनि तव्हांजे लाइ कयो छा आहे? इहो हिकिड़ो अक़ली दलील आहे। इन अक़ली दलील ॾियण जे बजाए जेकॾहिं अवां बातिल सां ॻाल्हाईंदा त उहो तव्हांखे छा चवंदो, बाबा हे पीरनि खे मञी कोन था, हलो बाबा न मोह न मुहांडो अड़े मुहांडा। उनखे जेकॾहिं चवंदे त बाबा ख़ालिस अल्लाह जी इबादत कर, चवंदा हे पीरनि खे मञी कोन था। बाबा ख़ालिस जेको आहे अल्लाह तबारक व तआला जे क़ुर खे पंहिंजे ज़िंदगी जो मर्कज़ बणाए, चवंदा त हे जेके आहिनि अहल बैत खे मञी कोन था। बाबा ख़ालिस जेको आहे अल्लाह तबारक व तआला जी इबादत में कंहिंसां शरीक न कर, चवंदो हे त पको जेको वहाबी आहे। अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम, इहो बातिल हुजण जी निशानी आहे, सदाकत ते हुजण जी निशानी इहा आहे जो माण्हू अक़ली दलील ॾे। तूं जेकॾहिं अल्लाह खे छॾे करे ग़ैरुल्लाह खे सॾे थो, चाहे उहो हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु छो न हुजे, इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जन छो न हुजनि, या अल्लाह खां सवाइ जेके हिंदू आहिनि चाहे उन्हनि जा बुत छो न हुजनि, ईसाई हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे छो न सॾींदा हुजनि, बजाए इन जे जो उहे दलाइल ॾियनि त हा साईं असां वारे हज़रत ईसा अलैहिस्सलाम या हज़रत अली साईं या इमाम हुसैन साईं अहिड़े क़िस्म जी ख़िलक़त पैदा कई, असांजे हथ जो हे टुकड़ो न पैदा कयो, या असांजे फलाणे बचड़े खे या फलाणे दोस्त खे अहबाब खे असां वारे साईं पैदा कयो, तंहिंजे करे मां अल्लाह खे छॾे करे उन जी इबादत थो कयां। जॾहिं तव्हां काफ़िरनि खां वञी करे पुछंदा, बातिल खां वञी करे पुछंदा, उहे बि तव्हांखे चवंदा पैदा अल्लाह कयो आहे, अल्लाह तबारक व तआला रिज़्क़ ॾिए थो, पर हे बि चूंकि अल्लाह जा प्यारा बाना आहिनि, तंहिंजे करे हाणे जेकॾहिं को कंहिंजो प्यारो बानो हुजे उनजी उहो जेको आहे आसरो या उनजो को अंगल नाहे मोटाईंदो, तंहिंजे करे असां हिननि वटि जहिड़ी तरह दुनिया में अबो तव्हांजो चवणु नथो वठे, तव्हां उनजे भाउ खे पुट खे वञी करे सिफारिश कंदा, अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला खे पुॼण जे लाइ या उनखे पंहिंजी आरज़ी मञाइण जे लाइ उनजे प्यारनि बाननि जो सहारो वठंदा। त हाणे इहा आहे हिकिड़े क़िस्म जी तावील।